नाज़रीन, कोट गुलाम मोहम्मद में जेको आहे SSP जे हुकम ते क्रेन आई आहे ऐं ॿुधो पियो वञे त जेको इहो गुटके जेको विकिणंदड़ आहिनि हुनजी जॻह तोड़ण लाइ इन्हनि जेको आहे वठी आया आहिनि। कोट गुलाम मोहम्मद थाणे ते 2 ॾींहं अॻु अज़ीज़ प्रेमी, अमजद क़ाइम खानी, लाला शमशाद क़ाइम खानी गुटका फैक्ट्री मालिकनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई हुई ऐं अज़ीज़ प्रेमी खे मस्जिद मां गिरफ़्तार कयो वियो हो। ज़रियनि मूजिबि हिकु स्टाम्प पेपर ते अटकल 3 करोड़ जी डीलिंग जो मुआइदो थियो ऐं 3 ॾींहं हिरासत खां पोइ छॾियो वियो हो। साॻिए नमूने जी डीलिंग ॿियनि गुटका मालिकनि खां कई वई हुई। हिन मौक़े ते गुटका फैक्ट्री मालिकनि जो मौक़िफ़ आहे त हींअर काफ़ी अरसे खां असांजो गुटको बंदि आहे त असां रक़म छो ॾियूं। मुआइदे तहत मथे रक़म न पहुचण जे करे अॼु FIR में नामज़द 3 गुटका मालिकनि जे घरनि ते क्रेन वई ऐं वार्निंग ॾेई वापसि अची वई आहे। ॿी तरफ़ पुलिस पंहिंजो मौक़िफ़ ॾियण खां इनकार कयो आहे। अकबर अली राजपूत, इबरत न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।